अस्सलाम वालेकुम पीर एहसान साईं। वालेकुम सलाम। बेखबर मंगल खान, अज केड़ी मजबूरी तोखे दुश्मन जे दर ते वेठी आई आहे? एहसान साईं, असां मजबूरी में न पर दिल जी रज़ा सां हिते आया। असां त तुंहिंजा दुश्मन कॾहिं बि न हुआसीं। असां त पीर करामत जा मुरीद हुआसीं। दोस्त जो दोस्त दोस्त हूंदो आहे ऐं दोस्त जो दुश्मन दुश्मन हूंदो आहे मंगल खान। पीर एहसान साईं, पोइ बि असां त कॾहिं बि तव्हांखे अहिड़ी तकलीफ़ नाहे ॾिनी। जे तव्हां असांजे हिते अचण ते नाराज़ आहियो त पोइ असां हलिया था वञूं, का ॻाल्हि कान्हे का। न मंगल खान, दोस्त बणिजी आया आहियो त बिस्मिल्लाह आहे। एहसान साईं, असां दोस्त ई बणिजी आया आहियूं। पीर एहसान साईं, असांखे तव्हां सां मुलाक़ात करे ॾाढो अफ़सोस पियो थिए। छा तव्हां पंहिंजे तॾे ते ईंदड़ महिमाननि जो इन तरीक़े सां आदर भाव कंदा आहियो? साजिद खान, इहो त तव्हां पंहिंजे वालिद साहब खां पुछो त हिन जो आदर भाव ईअं छो थो थिए। ख़ैर, अवां इहो ॿुधायो त कीअं अचणु थियो आहे? एहसान साईं, असां गुज़िरियल वक़्त खे विसारे छॾियो ऐं तव्हां ॾांहुं दोस्ती जो हथ वधाइण था चाहियूं। ऐं हाजी शरीफ़ ऐं कमदार नबू तव्हांजी पनाह में आहे। तव्हां टिनी जेके मुंहिंजे दोस्तनि बहादुर ऐं शाह ज़मान खे तकलीफ़ूं ॾिनियूं, उहे विसारण जोगियूं न आहिनि। पीर एहसान साईं, असां तव्हांजे तॾे ते अची करे तव्हां खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठण आया आहियूं। बाक़ी मां इहा ॻाल्हि तस्लीम कयां थो त बाबा साईं ऐं बाबा जे दोस्तनि तव्हांजे दोस्तनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि, पर छा तव्हां असांखे माफ़ न कंदो? साजिद खान, जेकॾहिं तव्हां मूंखां माफ़ी वठण आया आहियो त मूं अव्हांखे बख़्श कयो, पर हिन खां अॻु तव्हांखे माफ़ी बहादुर ऐं शाह ज़मान खां वठणी पवंदी। एहसान साईं, इन्हे जे कर ते असां तव्हांजे दर ते आया आहियूं त असां सां तव्हां गॾिजी हलो। असां सरदार शाह ज़मान खां हथ ॿधी माफ़ी वठंदासीं। मंगुल खान, जेकॾहिं अव्हांखे गुनाहनि खां छुटकारो हासिल करणो आहे त तव्हां पाण वञी सरदार शाह ज़मान ऐं बहादुर खां माफ़ी वठो। एहसान साईं, इन्हे जो मक़सद मां ईअं सम्झा त तव्हां असांजी मदद न कंदो। मूंखे अफ़सोस आहे मंगुल खान जो अव्हां हिन दर तां अॼु बि ख़ाली वापसि वेंदो। अचो बाबा साईं, असां वधीक पंहिंजी बेइज़ती बर्दाश्त नथा करे सघूं। ख़ुदा हाफ़िज़ पीर एहसान साईं। ख़ुदा हाफ़िज़। पर अवां सां अॻु में कॾहिं मुलाक़ात कान्हे थी। एसपी साहब, मुंहिंजो भाउ क़तल थियो आहे ऐं तव्हां मुंहिंजे भाउ जो क़तल लोड़े छॾियो। न कातिल खे सज़ा मिली, न क़तल कराईंदड़ खे सज़ा मिली। पीर मुजन साईं, पीर करामत जा कातिल बि गिरफ़्तार थिया हुआ ऐं असां उन्हनि खे जेल बि मोकिलियो हो, पर पीर एहसान ऐं पीर करामत जी घरवारी उन्हनि जो खून माफ़ करे छॾियो ऐं उन खां पोइ अदालत सगोरी कातिल लोंग खे बाइज़त बरी करे छॾियो। राणा साहब, इहो पीर एहसान जो ड्रामो हो। उन ई मुंहिंजे भाउ खे क़तल करायो ऐं मुंहिंजे भाउ जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। पीर करामत जो वारिस मां आहियां। मां पीर एहसान केरु थींदो माफ़ करण वारो? ॾिसो पीर मुजन साईं, इहो अव्हां जो ज़ाती मसइलो आहे ऐं आउं अव्हां जे ज़ाती मसइले में नथो ॻाल्हाए सघां। एसपी साहब, मां पंहिंजे भाउ पीर करामत जो केस ॿीहर खोलणु चाहियां थो। हली खोल रहियो, इहो अव्हां जो कानूनी हक़ बि आहे ऐं जेकॾहिं अदालत सगोरी हुकुम ॾिनो त असां ॿीहर केस खोलींदासीं। पर पीर मुजन साईं, इहो हाणे नामुमकिन आहे। अव्हां जो इहो केस ॿीहर कोन खुलंदो। एसपी साहब, पीर एहसान खां त मां पंहिंजे भाउ जी मिल्कियत ते वापसि वठी सघां थो न? हा हा, इहो थी सघे थो। उन लाइ अव्हां अदालत जो दरवाज़ो खड़कायो। कानूनी हिसाब सां अव्हां पंहिंजो हक़ वठी सघो था। ठीकु आहे, महिरबानी। लोंग फ़कीर, हाँ? केड़न सूरन में ही
ये वायड़ो लगो जमीन ते बैठो है खैर त थई। हाँ मुराद, मन में ये सूर पियो तो सलिया था मु समझो त मां साथ रेशम पीर करामत का आजी थी मुसा शादी कंदी। लोंग तो साइड रेशम सा इने मसले ते गलायो आहे? गालायो न थम, पर अलाए छो मां जिंदगी का मायूस थी वयो आया। लोंग मायूसी वारियूं ॻाल्हियूं न कर, जिंदगी दुखी सुखी गुज़री वेंदी। हेतरा साल रेशम को सवा गुज़ारिया थई न, बाकी जिंदगी भी गुज़री वेंदी। हाँ मुराद, जिंदगी तो पंहिंजी गुज़री वेंदी, पर उम्मीदूं मन में रहिजी वेंदियूं। लोंग विसारे छॾो नखे जंहिंखे तूं यादि थो करीं। मुराद जे करे विसारण वस में हुजे हाँ त दुनिया में सोनी मेहार लैला मजनू जा दास्तान जिंदा न हुजन। हाणे उथ त हलूं, पप्पूअ जे होटल जी चांहि था पियूं त तुंहिंजो ख्याल बदिलजे। अस्सलामुअलैकुम एसपी साहब। अरे जायल मां एसपी न सूबेदार सुखियो आया। गाड़ी या कागज दिखार, अते ही गाड़ी या कागज। साहब मोरी बजालू टीकियूं सफा के मुसा ठंदी ना है, तकर पकड़ में निकरी आम, घरा पैसा भी कोने खणी आम, दिसिनो तेल भी कोने, गाड़ी में इने बंद काई दो ना। ते खरी जो गाड़ी इते छा जला दो करी? साहब गाड़ी में तेल खपियो 3 रुपया खण दींदे ते गाड़ी में मां तेल विचराया। अरे तेल जा पैसा न जसा न्यू जा हल जा। अरे पुलिस का पैसा दो करी हाणाए पादर कया इलाका हवाले जाफर। जी साहब। मोचड़ा हणी कठोस बाहर। ओके सर। अरे हल 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 गाड़ी है कागज साहब क्या कर। राणा साहब घेरे में अचण थियो है। एहसान साईं पीर मुजन आयो मूं वटि, हुन जी ॻाल्हियुनि मां लॻे पियो त हू पीर करामत जी मिल्कियत अवां खां वापसि वठण थो चाहे। पर राणा साहब पीर मोजन ऐं पीर करामत ठहंदा ई कोन हुया। पीर करामत फैसले मुताबिक़ पीर मोजन खे बेदखल करे छॾियो, जंहिंजा कागज़ मूं वटि मौजूद आहिनि। एहसान साईं हू त केस ॿीहर खुलण जी ॻाल्हि बि करे रहियो, पर मूंखे साफ़ साफ़ ॿुधाए छॾियो त इहो हाणे नामुमकिन आहे। राणा साहब पीर मुजन के पीर करामत जे मर्डर में दिलचस्पी न है, वो सिर्फ पीर करामत जी मिल्कियत जी लालच में हिते आयो आहे। पर इहा हुन जी भुल आहे त वो हुन जी मिल्कियत खे हासिल करे सघंदो। पर मूंखे हिकिड़ो ॿियो ख़दशो हो, उन करे मां अवां वटि आयो आहियां। थी सघे थो त पीर मुजन अवां खे को वॾो नुक़सानु पहुचाए, उन करे अवां खे ख़्याल सां रहणो पवंदो। राणा साहब अवां जी महिरबानी, जो वक़्त सिर तव्हां मूंखे ॿुधाए छॾियो। एहसान साईं हाणे मां हलंदुसि। अचो त मां तव्हांखे दरवाज़े ताईं छॾे अचां। हलो बस राजेड़ी कचे तेड़ी पकी मुझा फकीर फिरंदा था वतन पिया। मुझो मतलब हो त साइणे केड़हन सौदान में आ खैर त आहे न, को खंड जो जहाज बुडी वियो थी छा? खंड जो जहाज ही वरी छा है? खंड जो जहाज भी थींदो आ छा? खंड जो जहाज असल में न थींदो आ, ये चइबो आ। इन जो मतलब थियो त को वडो नुक़सान थियो थी छा? न, पर तू छो थी पुछी? ओ साइणे सरदार साईं तुझे लाइ ॾाढो परेशान आ। तू सतरा जी सरदार जरूर आहे, पर साइण तुझो पीर भी त आहे न। बाबा साईं छो परेशान आ? मां छा कयो आ? ओ साइणे सरदार साईं तुझे शादीअ जे बारे में परेशान आ। वेठो वियाओ पी मां जे मथां फर्ज़ आ न त हुन जी शादी कराए।
हो इन फर्ज के पूरे करण जे लाइ परेशान आहे। पर मां बाबा साईं के साफ़ साफ़ चई चुकी आहियां त मां शमीर सां शादी हरगिज़ न कंदसि। साइणे सरदार साईं इन लाइ त परेशान आहे। हू तव्हां खां पुछण थो चाहे त जे शमीर सां शादी नथी करण चाही त ॿियो को छोकिरो पसंदि आहे तव्हांखे? माई बसरा फिलहाल मां इन मसइले ते कंहिंसां बि ॻाल्हाइण नथी चाहियां। साईं त पोइ मूंखे त दग लाए न त मां सरदार साईं खे कहिड़ी वर्दी ॾियां? बाबा साईं खे चओ त मुंहिंजी फिकर न करे, वक़्तु अचण ते मां पाण बाबा साईं सां ॻाल्हाईंदसि। ठीकु आहे साईं, ठीकु। अॼु कावड़ में कहता है न सरदार साईं, मूंखे सम्झ में नथो अचे त मां तव्हां सां ॻाल्हि कीअं कयां। दिलावर ॻाल्हि कर, कहिड़ी ॻाल्हि आहे? उहा ॻाल्हि मूंखे न ॿुधाईंदी छा? खोले ॻाल्हि कर, छा आहे, छा मसइलो आहे? सरदार साईं, रत थो टहिके, मूं पाण ते अलाए कीअं ज़ब्त कयो आहे। बराबर तुझो रत टहिकंदो हूंदो, तुझे चेहरे में ज़ाहिर आहे तूं ॾाढी कावड़ में आई, वो ज़ाहिर आहे। ॻाल्हि कर, आहे छा मसइलो? सरदार साईं, साइण रोशनी बाग ऐं बनियूं घुमण जे बहाने बंगुल जे पुट साजिद सां कचहरियूं थी करे ऐं उन सां मिले थी। सरदार साईं, मां मञा थो त पढ़ियल लिखियल मुआशिरे में ईअं थींदो आहे, पर असां ॿाराड़ीअ जा ॼट माण्हू, चरिया माण्हू, असां वटि ईअं हरगिज़ नाहे थींदो ऐं मूंखां इहो बर्दाश्त कोन थो थिए। दिलावर, तूं पंहिंजी जाइ ते सही आहे, सुठो कई जो मूंखे सॼी हक़ीक़त ॿुधाई। बहादुर, तू शराब तो पिए? तू है सुठो नथो करे, मां तोखे शराब न पीअण ॾींदसि। जो पिणे पले जो तो पिया छा? मुंहिंजी पंहिंजी मिल्कियत, पंहिंजो तो पिया। तूं केरु थींदी आहे मूंखे रोकण वारी? मां तुंहिंजी ज़ाल आहियां ऐं मां तोखे रोके सघां थी। खबरदार, मुंहिंजे बाबा जो ॿीहर नालो न वठजांइ। तोखे जेको चवणो आहे न, तूं मूंखे चओ। मां तुंहिंजी ज़ाल आहियां, पर मुंहिंजे पीउ जो नालो न खण। ज़ाल? कंहिंजी ज़ाल? बहादुर, पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाए, घणो विफिल न। विफला? सच तो चवां त कावड़ थी लगे। केर थींदी आहे मूंते रोब करण वारी? इहो रोब त असां पंहिंजे पीउ जो बि कोन सुठोसीं। तूं वरी कहिड़े बाग़ जी मोरी आहीं? न कंदी कर मुंहिंजे मथां इहो रोब। पीअंदुसि शराब। ही शराब जेको पियां थो न, तुंहिंजे करे थो पियां। तो ॾाढा सूर ॾिना। बहादुर, मां त तोखे मिंथ न कई त तूं मूंसां शादी कर। तो त मूंसां पाण शादी कई न। मां चाहियां थो निकिरे था। जान छॾ मुंहिंजी। निकिरो था। निकिरी वञा। निकिरी वञण लाइ त मां तोसां शादी न कई आहे। मां कोन निकिरंदसि। त पोइ वञ सुमीरा, निंड कर। मूंखे निंड आई न त मां बि सुम्ही रहंदुमि।
दिलावर इहो नबू कमदार कॾहिं ॿाहिरि निकिरंदो ऐं कॾहिं मां इन कमीणे खे मारींदुसि। हाशिम भा नेठ त ॿाहिरि निकिरंदो न। कोन ॿाहिरि निकिरंदो छो त हू मूंखे चङी तरह सुञाणी थो। हाशिम भा हू ॾिस हाजी शरीफ। हाजी शरीफ कमदार नबूअ खे तो ऐं बंगुल किथे लिकायो आहे? हाजी शरीफ हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। हिन कमदार नबूअ खे असां कॾहिं बि कोन छॾींदासीं। असां बि ॾिसूं त तव्हां कमदार नबूअ खे केतिरा ॾींहं था लिकायो। दिलावर हाशिम इहो नबू कमदार बंगुल जे बंगले ते ठाठ ठसारे हो पियो अथव। जेकॾहिं तव्हां एतिरा मुड़ुस माण्हू आहियो त वञी मारे अचोसि। मूं वरी छॾींदोमांसि छा? वक़्तु आयो न त बंगुल जे घर में घिड़ी नबू कमदार खे मारींदुसि। हाशिम कंहिं झलियो अथई? जेकॾहिं एतिरो मुड़ुस माण्हू आहीं त कमदार खे हथ लाहे ॾेखार। अड़े हाणे टर हलो असांजी अखियुनि जे अॻियां तोखे न दुख कयां। वञा तो वञा मूंखे छा जे लाइ था धमकी ॾियो? मारो अथव त वञी कमदार खे मारियो। ॾस पतो त ॾिनो समाओ न। अचो हाशिम भा अचो। केतिरा ॾींहं थी विया आहिनि बंगुल खां ॿाहिरि न आहियां निकितो। हिते वेही वेही तंग थी पियो आहियां। छा कयां? ॿाहिरि न निकिरां त हाशिम थो मारे। कयां त कयां छा? बंगुल सफ़ा चुप करे वेही रहियो आहे। मां ॿाहिरि निकिरां त कंहिंजे आसरे ते निकिरां? कमदार न बना कड़ा पे पूरा पचाई रस बंगुल कान हाण त मूंखे बुत ते वाक़ई टुंडड़ियूं थियूं चढ़नि ऐं हाणे घणो वक़्तु ते रही न सघंदुसि। त पोइ केॾां वेंदे? ॿाहिरि वेंदुसि ॿनिनि ते घुमंदुसि। हिते मुंहिंजो हाणे साह थो घुटिजे। वञ कंहिं तोखे रोकियो आहे? मां पाण चवां थो वञ बनीअ जी का सार संभाल लही अचे नओं ताज़ो थी ईंदे। पर तूं आई हिते अची वेही रहियो आहीं। मुंहिंजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। हाशिम कातक वाड़ा खणियो मुझके ॻोल्हींदो तो अते। तूं आई तो कुछ भी नथो करी मुंहिंजे लाइ। तूं हाशिम जो बंदोबस्तु छो नथो करी? तोखे त ख़बर आहे त हाशिम सरदार शाह ज़मान जो मां। हाशिम में हथ विधासीं सम्झ सरदार शाह ज़मान में हथ विधासीं। शाह ज़मान कहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे? तूं जे सा मुंहुं बंगुल खान शाह ज़मान इज़त केॾी आहे? कमदार चवणु सवलो आहे करणु ॾाढो ॾुखियो आहे। हाणे छॾ तूं न ॻाल्हि हिनखे। अच त मां तोखे ज़मीन तां चकर ॾियाराए अचां। हा यार ईअं कर ॿियो हलिया हलिया यार। सरदार साईं पीर मुजन खे भाउ हाणे यादि आयो आहे जॾहिं हू हिन दुनिया में रहियो ई न आहे। साईं दादा जीअरे पीर करामत पंहिंजे भाउ पीर मुजन खे पंहिंजी हवेली में घिरण ई न ॾिया। इहे ॿई भाइर पीर करामत ऐं पीर मुजन हिक ॿिए जा सख़्त मुखालिफ़ रहिया। सरदार साईं वो हाणे पीर करामत जी मिल्कियत फबाइण जे लाइ आयो आहे। बाबल साईं पीर एहसान के पीर मुजन मां खतरो आहे। पीर मुजन मिल्कियत जे करे पीर एहसान सां विढ़ी भी सके थो पर असां पीर एहसान ते हिकड़ो हरफ भी बर्दाश्त कोन कंदासीं। हाशिम पीर एहसान असांजो माण्हू आहे ऐं पीर एहसान हक़ ऐं सच जी ॻाल्हि ॾींदो आहे ऐं हा हक़ ऐं सच जो साथ भी ॾींदो आहे। हाशिम
जेकॾहिं पीर मुझ न का बि अगराई कई त सभ खां पहिरीं ही सरदार शाह ज़मान हुनखे रोकींदो। अवां सही था चओ सरदार साईं। असां पीर एहसान जो साथ ॾींदासीं ऐं हुन जे बंगले ते बि वेंदासीं त जीअं असां वक़्त ते पीर एहसान जी हिफ़ाज़त करे सघूं। ठीकु आहे दिलावर, ठीकु आहे। तव्हां ईअं कयो, पीर एहसान जो हर तरह जो ख्यालु रखिजो। बाबा साईं असांखे थोरो कमु आहे, असांखे इजाज़त। ठीकु आहे दिलावर अचो।